हेलो प्यारा बारो, हाउ आर यू? कीअं आहियो बेटा? अॼु असां छा पढ़ंदासीं? कहिड़ी क्लास? क्लास पहिरियों, जंहिंमें असां पढ़ी आया आहियूं सजन अदन जो तसव्वुर। सजन अदन खे इंग्लिश में छा चइबो आहे? होल नंबर। हाणे असां पढ़ंदासीं 90 खां 99 ताईं शयूं ॻणींदासीं ऐं उन्हनि खे अददनि में पढ़ंदासीं। ठीकु आहे? असां पढ़ी आयासीं बंडल घणनि जो थींदो आहे? 10 जो। उनखे छा चइबो आहे? ॾहाको। ठीकु आहे? अॻियां जेके शयूं हूंदियूं आहिनि हिकु हिकु शयूं हूंदियूं आहिनि उनखे छा चइबो आहे? एको। 1 खां 9 ताईं जेके शयूं हूंदियूं आहिनि उनखे छा चइबो आहे? एको। जॾहिं 10 थी वेंदा त उहो ॾहाके में हलियो वेंदो। ठीकु आहे? उहे माना 10 में शुमार थी वेंदा। ठीकु आहे? उनजो असां बंडल ठाहींदासीं, माना 10 जो असां बंडल ठाहींदासीं त उहो ॾहाके में हलियो वेंदो। बाक़ी अॻियां जेके बि शयूं हूंदियूं हाणे हिन जॻह हिकु बि न आहे, असां ॿुड़ी लिखीसीं। ठीकु आहे? भई घणा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 थी विया। ठीकु आहे? ॿुड़ी 1 9 ॾहाका 90। 1 1 9 ॾहाका 91। 2 1 9 ॾहाका 92। 3 1 9 ॾहाका 93। 4 1 9 ॾहाका 94। 5 1 9 ॾहाका 95। 6 1 9 ॾहाका 96। 7 1 9 ॾहाका 97। 8 1 9 ॾहाका 98। 9 1 9 ॾहाका 99। हाणे असांजी 9 पेंसिलियूं अलॻि आहिनि, 9 बंडल अलॻि आहिनि। असां पेंसिलियूं जेके हिकु हिकु शयूं आहिनि उन्हनि खे एकनि में लिखियोसीं ऐं जेके असांजा बंडल आहिनि उहे असां ॾहाके में लिखियासीं। त असांखे ख़बर पइजी वई त बंडल जेके आहिनि 9 आहिनि त हे थी विया 9 ॾहाका थी विया ऐं 9 पेंसिलियूं आहिनि त 9 एका थी विया। 9 1 9 ॾहाका 99 असांजी शयूं थी वियूं। ठीकु आहे बेटा? तव्हां चिदा बि खणी सघो था, पना बि खणी सघो था, पता बि खणी सघो था, मुख़्तलिफ़ शयूं जेके तव्हां रांदीकनि शयूं पियूं आहिनि उहे तव्हां बंडल में बि खणी सघो था, अलॻि बि करे सघो था। ठीकु आहे? हाणे चए थो हेठि ॾिनल हर हिकु अदद खे सही खाने में मिलायो। हाणे जेके मथे अंग लिखियल आहिनि न उहे हेठि अखरनि सां मिलाईंदव। ठीकु आहे? 6 1 9 ॾहाका 96। 96 छा कंदासीं? असांखे तीर सां मिलाईंदासीं हिते 96। ठीकु आहे बेटा? हे तव्हां हिनखे सुठे नमूने कलर करे सघो था। 96 9 1 9 ॾहाका 99। हे छा आहे? 1 1 9 ॾहाका 91। 91। ठीकु आहे? हिन सां तव्हां हिनखे तीर ॾींदव। 7 1 9 ॾहाका 97। हे तव्हांजा 97। ठीकु आहे बेटा? हे तव्हां हिनखे तीर ॾींदव सुठे नमूने। ठीकु आहे? 3 1 9 ॾहाका 93। पोइ हिनखे ईअं तव्हां तीर ॾींदव। ठीकु आहे बेटा? सुठे नमूने तव्हां करे सघो था। हाणे अहिड़ी तरह अॼु जो असांजी हिते क्लास मुकमल थिए थो। जेकर तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल बाय सूफ़ी ते नवां आहियो त हिनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो त जीअं ॿिया क्लास बि तव्हां असांजा हासिलु करे सघो। प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा त हुन में तव्हांखे सीरीज़ मिलंदी। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।